अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कहिड़ा हाल आहिनि। उमेद कयां थो त ठीकु ठाक हूंदा। ऐं तव्हांखे पंहिंजे ॻोठ जा ख़ूबसूरत मंदर ॾेखारियां थो, ज़मीननि जा ऐं क़िस्म क़िस्म जी वीडियो रखंदो आहियां पंहिंजे यूट्यूब चैनल ते। सो अगरि तव्हां दोस्त नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो। तव्हांजी सपोर्ट जी ज़रूरत आहे, मूंखे प्यार मोहबत जी ज़रूरत आहे। सो बराए महिरबानी पंहिंजे भाउ खे सपोर्ट कयो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियो पूरी ॾिसो। तो ॾिसो वाटर पानी पिया हूं भला शुक्र है सियारे में पानी अनकोटे पर ऊन्हारे में ये असां वटि वाटर वांदा हूंदा आहिनि। माशाल्लाह पानी बि जाम है, ज़मीनूं तक़रीबन भलियूं आहिनि। तव्हां ॾिसी सघो था ज़मीननि जो ॾेख है ऐं तक़रीबन माशाल्लाह कणिक जेकी बीठी है उहा बि भली है। ऐं हीउ गाह बीठो आहे माल जो, जेकी बरसिंग चवंदा लूसण लूसण बि थी, बरसिंग थी। लूसण अलहदा आहे, बरसिंग अलहदा आहे। गाह आहे माल जो, उहो बि ॾाढो ख़ूबसूरत नज़ारो ॻोठ जो तव्हां ॾिसी सघो था। बनियूं ॿारहं सभु भला आहिनि, माशाल्लाह पानी बि जाम है। किथे किथे पानी जी खोट हूंदी है त 8 एकड़ बनी हूंदी, जंहिंमें 4 एकड़ आबाद हूंदी है त 4 एकड़ कोन हूंदी है। असां लाइ माशाल्लाह हिन वाटर ते जे 100 एकड़ बनी है तॾहिं 100 एकड़ बनी आबाद है। एॾो पानी आहे नसीर बैराज जो त माशाल्लाह ख़ूबसूरत नज़ारा आहिनि। हिन पासे केले जो बाग़ तव्हांखे ॾेखारींदासीं ऐं अंबनि जा वण लॻा पिया आहिनि। परियां तूरियो बीठो आहे, कमंद बीठी आहे। ॾाढा ख़ूबसूरत नज़ारा आहिनि मुंहिंजे ॻोठ जा। सो आउं तव्हांखे हर चकर वीडियो ॾसींदो आहियां, वीडियो भरींदो आहियां। सो बराए महिरबानी मूंखे सपोर्ट कयो यूट्यूब चैनल खे। ॾिसी सघो था तव्हां मुंहिंजे ॻोठ जी ज़मीननि जा मंदर। हीअ संगत गाह जी भरी पई आहे। हीअ माल असां गाह वढियो आहे। हाणे हिनखे गाह खां खणी वेंदासीं मशीन में कुतर कंदासीं। पोइ ढगी ऐं मेंह हुनखे ॾींदासीं। गाह ही माल जो आहे, तूरियूं आहे, लूसण